नाज़िक केपीके में सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई में फितनतुल हिंदुस्तान जा 19 ख्वारिज मेंबर मारिजी विया आहिनि। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस इंटेलिजेंस मालूमात की बुनियाद ते महमद ज़िले के इलाके में ऑपरेशन कयो। ऑपरेशन दौरान सिक्योरिटी फोर्सेस खारजियन की लिकियल जाइ के असराइती अंदाज में निशानो बनायो। फायरिंग की डेवट में हिंदुस्तानी सरपरस्ती में कम कंदड़ 14 ख्वारिज मारिजी विया। ISPR जो वधिक चवण आहे त ॿियो ऑपरेशन उत्तर वज़िस्तान के इलाइक़े दत्ता खेल में कयो वियो, जंहिंमें फायरिंग की डेवट में वधीक 4 ख्वारिज मारिजी विया। टियों ऑपरेशन बनू में कयो वियो, जंहिंमें हिकु खारजी मारिजी वियो। एक बार ॿिए नाज़रीन तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ टियो पिया। केपीके में सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई में फितनतुल हिंदुस्तान जा 19 ख्वारिज मेंबर मारिजी विया आहिनि। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस इंटेलिजेंस मालूमात की बुनियाद ते महमद ज़िले के इलाइक़े में ऑपरेशन कयो। ऑपरेशन दौरान सिक्योरिटी फोर्सेस खारजियन की लिकल जाइ के असराइती अंदाज में निशानो बनायो। फायरिंग की डेवट में हिंदुस्तानी सरपरस्ती में कम कंदड़ 14 ख्वारिज में मारिजी विया। ISPR जो वधिक चवण आहे त ॿियो ऑपरेशन उत्तर वज़िस्तान के इलाइक़े दत्ता खेल में कयो वियो, जंहिंजी फायरिंग में डेवट में वधीक 4 ख्वारिज मारिजी विया। टियों ऑपरेशन बनू में कयो वियो, जंहिंमें हिकु खारजी मारिजी वियो।